सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। छाकाणि त जेका उन असांखे नेचर ॾिनी आहे त पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं बि लॉस न पायो, पर ज़िंदगी में कुछ गॾु कयो, ज़िंदगी कुछ बणायो, न बि बणाए सघो त पोइ बि त अहिड़ा ज़रूरु थियो जेको कारोबार कयो टेका कयो, भई हरू भरू विञायो, कमायो न त विञायो बि न, पोइ बि असां मुतमइन थींदा आहियूं कुझु विञायोसीं न कमायोसीं ठीकु आहे। इन जे पोइतां हक़ीक़त में नेचर जे पोइतां जेका हक़ीक़त आहे उहा इहा आहे त असां इंसान जेके बि आहियूं असां इंसान थी करे आया आहियूं। असां सभु इंसान पंहिंजे कर्मनि ते यकीन रखंदा आहियूं, विश्वास रखंदा आहियूं, ऐं असां सभु इंसान पुनर्जन्म ते विश्वास रखंदा आहियूं। असांखे ॿियो जनम मिलंदो या असांखे स्वर्ग या नर्क मिलंदो, ॿिन्ही में जो हिकु न हिकु चीज़ ते असां सभु विश्वास रखंदा, या त ॿियो जनम मिलंदो या स्वर्ग या नर्क मिलंदो। पोइ असां इंसान थी करे आयासीं, हाणे इंसान बणिजी आयासीं, असां बिल्कुलु विच ते अची वियासीं। असांजे मथां स्वर्ग आहे, हेठि नर्क आहे। जेकॾहिं असांजो जनम पूरो थियो, चङा थियासीं, बहितर थियासीं, इंसान जो महान बणिबासीं, इंसान जो भगवान बणिबासीं। जेकॾहिं ग़लति थियासीं, ख़राबी कईसीं, तो पतो न कहिड़ी जून में पवंदासीं, हैवान बणिबासीं। वरी इंसान थियण लाइ अलाए छा थियणो पवंदो। तंहिंजे करे इहो बिज़नेस असांखे यादि ॾियारींदो आहे त जीअं असां बिज़नेस खे संभालींदा आहियूं त असांखे इनकम हुजणु खपे, असांजे जीवन में कर्म बि अहिड़ा हुजणु खपनि, असां पंहिंजी ज़िंदगी में चङा कर्म बहितरियूं मालिक जी रहमत खे एतिरो गॾु कयूं, एतिरो संग्रह कयूं, जे असां कमाए करे आयासीं इंसान थी, पर वञूं त कुझु कमाए करे इंसान जो महान थी करे वञूं, भगवान बणिजी करे भगवान ताईं पहुचूं कमाए करे। पर ज़िंदगी में जी असां लॉस बर्दाश्त कारोबार में न कंदा आहियूं, असांखे लॉस क़बूल कॾहिं न हुजणु खपे। असांजा कर्म, असांजा अमल, असांजी हालत, असांजो जीवन अहिड़ो न हुजणु खपे जो आयासीं इंसान थी, पर वञण खां बाद वरी कॾहिं हैवान बणिजी करे अचूं। असांजी ज़िंदगी में लॉस इन करे बर्दाश्त न कंदा आहियूं त जीअं असांजा कर्म में अहिड़ी आदत न पइजी वञे जो असां वरी आयासीं इंसान थी त पोइ अचूं वरी हैवान थी करे, पाण खे हैवान जी लाश ताईं कॾहिं बि न पहुचायूं। असांखे उहो लाश ज़िंदगी में कॾहिं बि न अचणु खपे। ऐं जेकॾहिं असां कमाई नथा करे सघूं त पोइ बि लॉस करे पोइ बि न वञूं। पोइ बि असां इंसान थी आया आहियूं, असां अहिड़ा थी करे त ज़रूरु रहूं, जेकॾहिं असांखे ॿियो जनम वरी मिले बि सही, अगरि महान न थी सघियासीं त पोइ बि हैवान बणिजी न अचूं, वरी ॿिए जनम में बि इंसान बणिजी करे अचूं, वरी बि अची करे पंहिंजो रस्तो साफ़ करे।